अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सदा सायर सीर में अंदर लहे न उञ, पसण जो पिरीअ जो सा सभाई सुञ, तीला मरन उञ सदा सायर सीर में। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन त थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 29 जनवरी छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्खूं मेरियूं न थियनि। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं सिंध जे मुतहरिक किरदार सदीक काका जे विछोड़े ते खेसि भेटा। उन सां गॾोगॾु कराची में एहतिजाज कंदड़नि सां सिंध हुकूमत जे बीठे वर्ताव, साईं जीएम सेठ जी सालगिरह में शिरकत जे ॾोह में सिंध जे सञा वंदनि ते दाख़िल केसनि में उन्हनि जी थियल ज़मानत ऐं सिंध जे हालतनि समेत जग जहान जे ख़बरनि बाबति अहवाल। नामियल लेखक ऐं ॾाहे मोहम्मद इब्राहिम जोयो जो लेख इक़्तिदार कराची ऐं सिंध जी वहदत जो आख़िरी हिसो ऐं ताज़ी सूरतहाल बाबति सिंधी कांग्रेस जो बयान, जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतुनि जी आख़िरी क़िस्त पिणु अवां जी ख़िदमत में पेश कंदासीं। सभ खां पहिरियां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था ख़बरूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पारां सिंधियनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जे विच में तकरार खे भड़काइण वारनि साज़िशनि जी मज़मत कई वई आहे। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे अॻवाननि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त वर्ल्ड सिंधी कांग्रेस सिंधियनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ आबादी जे विच में तकरार खे भड़काइण जे कोशिशनि में ताज़ी शिदत खे वॾी गिणती सां ॾिसी रही आहे। हिन वक़्तु टंडे लहियार में हिकु वाक़े खे छिकताण ऐं तशदुद खे भड़काइण लाइ इस्तेमालु कयो पियो वञे। उहो ॼाणूं था त वाक़े जे सबबनि जो सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे तकरार सां को बि तालुक़ु न आहे। पाकिस्तान जे 75 सालनि में सिंधियनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे विच में टकराव लाइ मुख़्तलिफ़ शिकिलियुनि ऐं सूरतनि में धारनि जे मुफ़ादनि में ॿिज पोखिया विया, जंहिंजो बुनियादी मक़सदु सिंध खे टुकड़ा टुकड़ा ऐं ग़ैर मुस्तहकम रखणु हो। उन्हनि ख़िलाफ़ सिंध में थींदड़ गॾियल ऐं मुसर जदोजहद खे रोकियो वञे, जेके सिंध जे हक़नि ऐं वसीलनि खे चोरी करे रहिया आहिनि ऐं उन जे नतीजे में बदहाली, तरक़ी जी राह में रुकावटूं, वॾियूं मुसीबतूं, ग़ुर्बत ऐं तबाही आणे रहिया आहिनि। ॾहाकनि ताईं पाकिस्तान जे फ़ौजी तसलत वारे रियासती इस्टेब्लिशमेंट सिंध खे मुकमिल तौर ते नओं आबादियाती बणाइण ऐं उन जा समूरा हक़ ऐं वसीला चोरी करण लाइ सिंधियनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे विच में नफ़रत, तशदुद ऐं दुश्मनी जी फ़िज़ा खे जनमु ॾिनो आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी, MQM, PTI ऐं जमायत इस्लामी जहिड़ियूं सियासी पार्टियूं उनखे पंहिंजे सियासी फ़ाइदनि या पंहिंजे आकाउनि खे ख़ुशि करण लाइ इस्तेमालु कंदियूं आयूं आहिनि। वक़्त बे वक़्तु उन्हनि ज़ाती मुफ़ादनि ऐं स्ट्रेटेजिक मक़सदनि लाइ उनखे भड़काए माण्हुनि ऐं उन्हनि जी जदोजहद खे कमज़ोर कयो वियो आहे। रियासती इस्टेब्लिशमेंट जा एजेंट इश्तियाल अंगेज़ ऐं मीडिया समेत समूरा वसीला तशदुद ऐं फ़सादनि खे भड़काइण लाइ ज़हर उगाचनि था। सूरतहाल जी हसासियत एतिरे हद ताईं वधी वई आहे जो बेगुनाह माण्हू बि उन जी लपेट में अची वञनि था। हाणे उहो वाज़े थी चुको आहे त ॾहाकनि जे विरहाङे जी वेड़ सिर्फ़ु ग़ुर्बत, बेरोज़गारी, असांजे ज़मीननि, वसीलनि, पाणी, रोज़गार ते कब्ज़े, असांजे शहरनि ऐं ॻोठनि खे बिना कंहिं महकूल इंफ्रास्ट्रक्चर जे किचिरे जे ढेर में तब्दील करे छॾियो आहे। असां सम्झूं था त इक़्तिदार में वेठल माण्हू उन सॼी तबाही जो हिसो आहिनि। असां सम्झूं था त हीउ वक़्तु आहे हर उन फ़र्द लाइ जंहिंजी सिंध में मुस्तक़िल पाड़ूं ऐं मुफ़ाद आहिनि त उहे पंहिंजे ईंदड़ नसल लाइ फ़िक्र कनि। तरक़ी, ख़ुशहाली, वक़ार जो वाहिद रस्तो अमन, रवादारी ऐं भाईचारे जो रस्तो आहे। अचो त गॾिजी उन लाइ कमु करियूं। असां सिंध जे समूरनि सुञाण धुरियुनि, सियासी पार्टियुनि, सिविल सोसाइटी ऐं इंसानी हक़नि जे तनज़ीमनि, अदीबनि, दानिशवरनि ऐं समूरनि बाशऊर माण्हुनि खे गुज़ारिश करियूं था त सिंध जे अवाम खे मुतहद करण लाइ शहरनि ऐं ॻोठनि में गॾिजी कमु कनि।
विरहाङे जूं समूरियूं कोशिशूं नाकाम बणाइण ऐं पंहिंजे जमहूरी ऐं इंसानी हक़नि लाइ मुतहद थी जदोजहद कनि त जीअं असां पंहिंजे मादरे वतन सिंध ते अमन ख़ुशहाली ऐं वक़ार सां ज़िंदगी गुज़ारे सघूं। 17 जनवरी 2022 ते रहबरे सिंध मुफ़्कर आज़म साईं जीम सैद जी सालगिरह में शिरकत कंदड़नि साझा हवंदनि मथां केस दाख़िल कया विया हुआ। जंहिं केस में सोहिणी जोयो अब्दुल गनी आजिज़, मुकेश कुमार ऐं सदाकत अली शेख जी पक्की ज़मानत मंज़ूर कई वई आहे। सोहिणी जोयो अब्दुल गनी आजिज़, मुकेश कुमार ऐं ॿिया सेशन कोर्ट जामशोर में पेश थिया, जितां संदन ज़मानत मंज़ूर कई वई। सिंध जो मुतहरिक किरदारु साईं मोहम्मद सिद्दीक़ काका बि सिंध खां हमेशह लाइ विछड़ी वियो। मोहम्मद सिद्दीक़ काका जो विछोड़ो सिर्फ़ न्यू सईदाबाद बखर जमाली न पर सिंध जो नुक़सानु आहे। हू हर जाबिर ऐं ज़ालिम खे मुंहं ते सच चवण वारो इंसान हो। मोहम्मद सिद्दीक़ काका जे विछोड़े ते संदन पोनीरनि सां ताज़ियत करियूं था। मोहम्मद सिद्दीक़ काका खे भेटा पेश कंदे नामियारो सहाफ़ी इब्राहिम कोंभर लिखे थो, मोहम्मद सिद्दीक़ काका सोशल मीडिया जो सघारो आवाज़ हो जेको बंदि थी वियो। कुझु वक़्तु अॻु जी ॻाल्हि आहे, आउं हैदराबाद पहुतुसि। फेसबुक ते स्टेटस छॾियमि त फ़ोन ते कॉल अची वई। हेलो इब्राहिम साहिब, कहिड़ा हाल आहिनि? सदीक़ काका पियो ॻाल्हायां। मूं तव्हांखे आसमान ते पे ॻोल्हियो, अव्हां त ज़मीन ते मिली विया। किथे आहियो? फेसबुक ते हेलो हाय हुई, मुंहिंजी मुलाक़ात न हुई। वरी रखी चयाई त किथे आहियो, आउं मिलण थो अचां, हलो त गॾिजी चांहि पियूं। थोरी देरि खां पोइ पाण अची कार सबाए विञण जे हेठियां बीहारियईं। पाॿोह मां मिलियो, ख़ुशि थियो। वरी साॻी ॻाल्हि वरजाइसि त यार मां तोखे मथे पियो ॻोल्हियां, तूं हैदराबाद में मिली वएं, वेह गाॾी में। आउं ऐं सदीक़ निकिरी वाधू वाह वारे गटर खां थींदा रूपा माड़ी वारे उन होटल ते आयासीं। शाम जो टाइम हो, अकेला ई ॻोल्हे वेही रहियासीं। चांहि केक जो ऑर्डर ॾिनोसीं, ख़ूब कचहरी कईसीं। मुंहिंजे लिखण जी तारीफ़ कंदे चयाईं त लॻंदो आहे त उहो मज़मून जहिड़ो मूं लिखियो आहे, या जेको मूं सोचियो आहे उन खे अवां लफ़्ज़नि जो रूप ॾिनो आहे। ईअं सियासी सूरतहाल जे हवाले सां ॻाल्हियूं खुलियूं त खुलंदियूं रहियूं। सिद्दीक़ काका अब्दुल सत्तार ईधी जे वेझो रहियो आहे। घणो अरसो कराची में नौकरी कयाईं। मूंखे इमरान ख़ान जे हवाले सां काफ़ी किसा ॿुधायाईं। हिकु दौर में अब्दुल सत्तार ईधी कुझु अरसे जे लाइ लंडन लॾे वियो। उन जे पोयां जेका साज़िश हुई, उन जो काका साहिब तक़रीबन अखियुनि ॾिठो शाहिद हो। सोशल मीडिया ते जेको सच सम्झंदो हो उहो रखंदो हो। केस केतिरा ई भेरा मुख़्तलिफ़ नंबरनि तां तंबीहूं थियूं, फ़ोन आया पर न मुड़ियो। मूंखे ॿुधाए पियो त हिकिड़ी जान आहे, केरु वठे त भले वठी छॾे। मोहम्मद सिद्दीक़ ॿुधायो त जवाबु उहो ॾींदो आहियां त ॿार वॾा थी विया, पंहिंजे घरनि में रहनि था, पंहिंजूं नौकरियूं अथनि। मूंखे खणणो अथो त खणी वठो। संसु पुटु शायदि कंप्यूटर टेक्नोलॉजी सां वाॻियल आहे, न्याणियूं परणाए छॾियूं अथसि। ईअं खोड़ सियासी समाजी ख़बरूं करे उथियासीं। होटल जे ॿाहिरां कुझु कामरेड ऐं सोशल मीडिया ते सरगर्म दोस्त मिलिया, उन्हनि सां सेल्फी प्रोग्राम थियो। हिकु भेरो इस्लामाबाद आयो त उन्हनि ॾींहंनि में आउं हैदराबाद में हुअसि। फ़ोन ते हाल अहिवाल थियो। सॻा इस्लामाबाद जा समूरा माण्हू संसु दोस्त रहिया आहिनि। हू पाण केतिरे अरसे ताईं सॻा जो अॻुवाण रहियो आहे। सूबाई असेंबली जे हालावारे तक तां आज़ाद उमेदवार तौरु चूंडनि में बि हिसो वरिताईं। सिंध संसु इश्क हुअसि। सिंध जे हक़नि जे हवाले सां हर जलसे में बिना दावत शरीक थींदो हो। सिंध जे हक़नि जे लाइ बेधड़क थी ॻाल्हाईंदो हो। समाजी वेबसाइटनि ते पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदो रहियो। असांजी आख़िरी भेरो फ़ोन ते ॻाल्हि 2 महीना अॻु थी हुई, जंहिंमें हुनजी पोस्ट सां मूं इतफ़ाक़ न कयो त हुन ॿुधायो त मूं कहिड़े सहाफ़ी जे हवाले सां उहो लिखियो आहे। हुन हिकु अहिड़े खर दिमाग़ पागल क़िस्म जे सहाफ़ी जो बि ज़िक्र कयो, जंहिंजो कमी घटि वधि ॻाल्हाइण रहियो आहे। हूअ पाण पढ़ाइण ऐं अनापरस्ती जे सिंड्रोम जो शिकार सहाफ़ी काका जहिड़े फ़क़ीर माण्हू खे बि न बख़्शींदो हो। अॼु शहरबानो काका पहिरीं संसि इस्पताल में दाख़िल हुजण जी पोस्ट रखी, वरी ॿी पोस्ट में हो त हूअ कोरोना सां झेड़ींदो मोकिलाए वियो। मूंखे सदीक़ काका जी मौत ते दिली सदमो रसियो आहे। संसि पोनीरनि सां हिन ॾुख जी घड़ी में गॾु आहियां। झुॾे ऐं बदीन जी सरज़मीन तां ख़बर इहा बि पहुती आहे त झुॾे ऐं बदीन में
सिरनि जे बठण ते मासूम ॿारनि खां जबरी पोरियो वरितो वञे थो। भठा मालिक लालच में अची बठण में सुको काठ साड़ण बदिरां आलो काठ, पुराणियूं जुतियूं, सारियुनि जो तूह, पुराणे कपिड़े जा टुकड़ा, गाॾियुनि जा पुराणा टायर, रबड़ ऐं ॿियो किन किचिरो साड़ियुनि था, जंहिं सबबि ख़ारिज थींदड़ इंतिहाई वॾे मिक़दार में ज़हरीले दूंहें आम ज़िंदगी खे मफ़लूज बणाए छॾियो आहे। मक़ामी रहवासी दम, साह ऐं फिफड़नि समेत ॿियनि ख़तरनाक बीमारियुनि में वकोड़जी विया आहिनि। भठे ते पुहरियत अक्सर मासूम ॿारड़ा आहिनि। भठे जे पुहरियतनि खां मुबियना जबरी तौर 3 खां 400 रुपयनि में 24 कलाक पोरियो वठण जो इंकशाफ पिणु साम्हूं आयो आहे। भठा मज़दूर ॿुधाइनि था त असांजूं औरतूं ऐं ॿारड़ा पंहिंजूं हयातियूं पोरियो कंदे गुज़ारिन था, पर मथां मढ़ियल नाजाइज़ कर्ज़ लहण बदिरां ॾींहों ॾींहुं वधंदो वञे थो। संदन एतिरी रक़म बि नथी ठहे जो हू को आजपे वारी ज़िंदगी जो सोचे सघनि। इस्लाम कोट में 3 ॿारनि जी माउ आपघात करे छॾियो। इस्लाम कोट में 3 ॿारनि जी माउ मुड़ुस खां नाराज़ थी ख़ुदकशी करे छॾी। 33 वरहनि जी नारी इमला कोल्ही मुबियना तौर मुड़ुस खां नाराज़ थी पंहिंजे घर में फाव खाई ज़िंदगी जो अंत आंदो। जॾहिं त ॿिए तरफ़ वारसनि जो चवणु हो त मुड़ुस नारी खे क़त्ल कयो आहे, असां सां इंसाफ़ कयो वञे। कराची एहतिजाज जे हवाले सां सिंध जे मिसकीन मारूड़नि लाइ त हमेशह नोगो एरिया बणियल रहियो आहे। हिन शहर जे रस्तनि ते मुतालबनि जी मञताल एहतिजाज कंदड़ उस्तादनि ते लठियूं वसायो वियो। हीउ उहो ई शहर आहे दोस्तो जिते हारियणनि खे गहलियो वियो। हिन शहर जे रस्तनि ते सिंध जे शऊर खे ज़ख़्मी कयो वियो, पर कॾहिं बि कंहिंजे दर ते अयादत लाइ को वॾो वज़ीर लड़ी कोन आयो। हींअर जॾहिं वॾो वज़ीर इहा बि दावा करे थो त असां मुतहिदा वारनि ते मजबूरी में तशदुद कयो, पर पोइ उहो ई साॻियो वॾो वज़ीर उन्हनि ज़ख़्मियुनि जी अयादत लाइ बि पहुचे थो जेके ज़ख़्मी पुलिस जी लठ बाज़ी में रतो रत थिया हुआ। वॾे वज़ीर न सिर्फ़ु उन्हनि खे जाच जो यकीन ॾियारियो आहे, पर इहो बि यकीन ॾियारियो आहे त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। एतिरे ताईं जो वॾो वज़ीर मुतहिदा वारनि जा मुतालबा बि मञण लाइ तयारु थी वियो आहे। वज़ीर मुराद अली शाह इहो बि चयो आहे त असीं बलदियाती निज़ाम बाबति ॻाल्हाइण लाइ तयारु आहियूं। हाणे उते सुवालु इहो बि पैदा थिए थो, जॾहिं सिंध जे माण्हुनि खे ज़ख़्मी कयो थो वञे, जॾहिं बेरिया टाउन ख़िलाफ़ एहतिजाज कंदड़नि ते केस दाख़िल कया था वञनि, जॾहिं उस्तादनि ते लठ बाज़ी थिए थी, तॾहिं वॾो वज़ीर किथे हूंदो आहे? वॾे वज़ीर जी दिलि में उन्हनि लाइ हमदर्दी छो पैदा नथी थिए? इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते असां सिंध वासियुनि खे ज़रूरु सोचणु घुरिजे, छो त वक़्त जा हुकुमरान सिर्फ़ु पंहिंजनि मुफ़ादनि खे अहमियत ॾींदा आहिनि। हुननि वटि लसानियत पखेड़ींदड़ पार्टियुनि लाइ त हमदर्दी आहे, पर ग़रीब मिसकीन माण्हुनि लाइ का बि हमदर्दी नाहे। सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर जतोई चयो आहे त सिंध में MQM लसानी फ़साद कराइणु चाहे थी। MQM अॻुवान जा बयान सिंध जी वादानियत ते वार सम्झूं था। सिंध धरती जी हिफ़ाज़त करणु चङी तरह ॼाणूं था। अहिड़ो इज़हार हुन मक़सूद रिंद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन वधीक चयो त MQM हमेशह सिंध जी वादानियत ते वार कया आहिनि। अहिड़नि अहसान फरामोशनि खे वापसि मोकिलियो वञे जितां उहे आया हुआ। सिंध में हारियुनि जो मुआशी क़त्लेआम कयो पियो वञे। भाण जी शदीद खोट आहे। ग़रीब मिसकीन हारियुनि जा फसल मुतासिर थी रहिया आहिनि, जॾहिं त बसर जो रेट न आहे, जंहिं करे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट खां पोइ वफ़ाक़ी हुकूमत जी पत वाइखी थी चुकी आहे। करप्शन ख़तमु करण जी दावा कंदड़ वफ़ाक़ी हुकूमत पाण गुज़िरियल हुकूमतनि जे करप्शन वारा रिकॉर्ड टोड़े छॾिया आहिनि। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई घटि करण में नाकाम थी वई आहे। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे कामरेड अहमद नवाज़ इनकलाबी चयो त असीं सिंध जे हारियुनि लाइ जदोजहद करे रहिया आहियूं।
हारियुनि लाइ पैगाम खणी पहुता आहियूं त हूअ सुजाॻ थियनि ऐं हिन जदोजहद में असांजो साथ ॾियनि। अज़ीम अवामी शाइर अब्दुल करीम गदाई खे भेटा ॾियण लाइ ठुल्ह में जश्न गदाई जारी आहे। उन मौक़े ते किताबी मेलो पिणु मुनक़िद कयो वियो आहे। 5 रोज़ा जश्न गदाई जे चोथें ॾींहं ते जश्न गदाई जे सिलसिले में मच कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें सुघड़नि ऐं लेखकनि पंहिंजी शाइरी ॿुधाई ऐं उन सां गॾोगॾु नामियारे शाइर अब्दुल करीम गदाई खे भेटा पेश कई वई। जश्न गदाई जे 5 ऐं आख़िरी ॾींहं ते अॼु कुल सिंध गदाई यादगार मुशाइरो मुनक़िद कयो वेंदो, जंहिंजी सदारत सिंधी अदबी संघ जो सेक्रेटरी अहमद सोलंकी कंदो। सिंध जा नालेवारा शाइर हिन यादगार मुशाइरे में पिणु शिरकत कंदा। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं ख़बरूं। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। ऐं हाणे वर्क वरायूं था सिंध जे जाखोड़ी ऐं बासलाहियत नौजवान सारंग जोयो जो लिखियल ख़ूबसूरत मज़मून, जंहिंजो उनवान आहे सिंधियुनि खे इनकलाबी थियणु घुरिजे। असां जेसिताईं अहमकनि वांगुरु नचंदासीं ऐं कुॾंदासीं ऐं सिंध जे मुस्तक़िल आबादियुनि सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि विच में वॾी सरकार जे उथारियल सोशे ऐं पीपल्स पार्टी ऐं MQM जे इलेक्शनी सियासत जी मुहिम जो हिसो थी करे नफ़रतूं ऐं वेछा पैदा कंदड़नि जा गीत ॻाईंदासीं ऐं उन्हनि खे ॿीहर ऐवाननि में चूंडींदासीं त पोइ छो न असल दुश्मन पंहिंजा मक़सद माण में कामयाबु वेंदो। उहो त हींअर टहक ॾींदो हूंदो त उन्हनि जो रचियल ड्रामो कामयाबु पियो वञे, छो त उहो वॾी दीदा दलेरी वॾी चालाकी सां सिंधी माण्हुनि खे उन ताञे पुठियां लॻाए सिंध धरती जे वसीलनि सामुंडी ॿेटनि ज़रख़ेज़ ज़मीननि तेल गैस कोयले सुमेत फुरे रहियो आहे ऐं सिंध जी सामुंडी बंदरगाह ते चाइना जो हमेशह लाइ कब्ज़ो पियो कराए ऐं गॾोगॾु लखनि जे तइदाद में अफ़गाननि बंगालियुनि बर्मियुनि ऐं ॿियनि सूबनि जे माण्हुनि खे आबाद करे वॾी रिथा सां असां सिंधियुनि खे हमेशह लाइ अक़लियत में तब्दील पियो करे। पर उन ते असां बुड़क बि ॿाहिरि न पिया कढूं, छो त असां हिन लसानी वेड़ मां वांदा थियूं त उहे शयूं ऐं उहे हक़ीक़तूं असांखे नज़र अचनि। पर छो नज़र ईंदियूं उहे हक़ीक़तूं? छो त असांखे हमेशह वांगुरु अहिड़ा ई ॿियाइशू कंध में हणी छॾींदा जो असां उन्हनि मां वांदा ई न थींदासीं जो असल हक़ीक़तनि खे सम्झूं। कराची सिंध जी दिलि ऐं दिमाग़ आहे ऐं उन दिलि ऐं दिमाग़ खे रत ॾींदड़ रॻूं सिंध जा ॿिया शहर ऐं बहिराड़ियूं आहिनि जिन खां कराची कटी रही नथी सघे ऐं नई जाग्राफिकल हालतूं अहिड़ियूं आहिनि जो कराची सिंध खां धार थी सघे। उन करे कराची धार थियण जो ख़ौफ़ असांखे पंहिंजे दिमाग़ ऐं दिलि मां कढणो पवंदो। दरअसल ही सॼो ड्रामो बल्दियाती इलेक्शन जे करे पीपल्स पार्टी ऐं MQM ऐं जमायत इस्लामी जे विच में आहे त जीअं पीपल्स पार्टी MQM वारनि ते लठियूं वसाए ऐं असेंबली में जज़्बाती तक़रीरूं करे सिंध कार्ड खेॾे सिंधी माण्हू जूं हमदर्दियूं हासिल करे इलेक्शन में कामयाबु थियनि ऐं होॾां वरी MQM ऐं जमायत इस्लामी उर्दू ॻाल्हाईंदड़नि खे इहे तासर ॾियनि थियूं त पीपल्स पार्टी बल्दियाती इलेक्शन खटे त पोइ उर्दू ॻाल्हाईंदड़नि जो ॼण बचो रोले छॾींदी। दरअसल उहा सॼी लसानी सियासत उन करे ई कई पई वञे त जीअं उहे धुरियूं माण्हुनि में पंहिंजे लाइ हमदर्दियूं पैदा करे बल्दियाती इलेक्शन जूं वधि खां वधि सीटूं खटियनि। पर यादि रखो, सिंध जी वेझी तारीख़ शाहिद आहे त न पीपल्स पार्टी खटे अची सिंधियुनि जी ख़िदमत कंदी ऐं नई MQM ऐं जमायत इस्लामी खटे अची उर्दू ॻाल्हाईंदड़नि जी ख़िदमत कंदियूं। उहे त हमेशह वांगुरु इक़्तिदार मिलण खां पोइ हितां जे मुस्तक़िल आबादियुनि सिंधियुनि ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़नि जे हक़नि ते धाड़ा हणी पंहिंजा बब भरींदियूं। उन करे असांखे हाणे उन ड्रामे खे सम्झणु घुरिजे, न त असांजा होश ठिकाणे तॾहिं लॻंदा जॾहिं धरती ऐं उन जा वसीला पेरनि हेठां निकिरी वेंदा ऐं असां हमेशह लाइ पंजाब साम्राज सां गॾु दुनिया जे सुपर पावर चाइना जा बि ग़ुलाम बणाया वेंदासीं ऐं असांखे रेड इंडियन बणायो वेंदो ऐं धरती तां धिकारियो वेंदो। हीअ ख़ूबसूरत लिखणी हुई सारंग जोयो जी।
जंहिंजो उनवान हो सिंधियुनि खे इनकलाबी थियणु घुरिजे। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था नाम्यारे लेखक शाइर ऐं सहाफ़ी अनवर पीरज़ादे जो ख़ूबसूरत मज़मून जंहिंजो उनवान आहे खाटी पुछड़ी खां कई वञे। हीअ ख़ूबसूरत मज़मून असां लाइ चूंड कयो आहे संस किताब सिंध मां। सिंधी में चवणी आहे त पुछड़ी या सुके या बुॾे। सिंध जे वाहन ऐं शाखनि जी हर साल खाटी इन करे बि ज़रूरी आहे त जीअं वाह बंदी खां पोइ जॾहिं वाहन में पाणी अचे त उहो शाख जी पुछड़ीअ ताईं पहुची वञे। पर असां वटि आमतौरु जेकॾहिं वाहन ऐं शाखनि जी खाटी थिए बि थी त उहा मोहड़ खां शुरू थी उते बीही वञे थी जिते तर जे ताक़तवर बासर सरकारी या गैर सरकारी वॾेरे जी ज़मीन पूरी थिए थी। उनजो नतीजो इहो थो निकिरे त खाटी वारे वक़फ़े खां पोइ जॾहिं पाणी वही अचे थो तॾहिं मोहड़ वारियूं ज़मीनूं त आबाद थियनि थियूं पर पुछड़ी वारियूं ज़मीनूं गैर आबाद रहिजी वञनि थियूं। कामोरा मोहड़ खां खाटी इन करे बि कराईंदा आहिनि त जॾहिं को बाला ऑफिसर चकास ते अचे त वॾनि वाहन जे कड़ तां कार में गुज़रंदे हुनखे ओसे पासे में खोटाई थियल नज़र अचे। आम तरह बाला ऑफिसर न शाख जी पुछड़ी ताईं वञण जी तकलीफ़ कंदा आहिनि ऐं न खेनि ख़बर पइजी सघंदी आहे त आख़िरी हद ताईं खोटाई थी या न। बसि अख़बारूं हाय घोड़ा कंदियूं आहिनि त पुछड़ी जा आबादगार सुकी विया ऐं उनजे जवाब में आला अमलदार इतलात खाते खे चई चंद सिटनि जी तरदीद छपराए वठंदा आहिनि जंहिंमें लिखियलु हूंदो आहे त खोटाई न थियण वारियूं ख़बरूं ग़लति जुड़तू ऐं बेबुनियाद आहिनि। उन मसइले जो हल इहो आहे त सिंध हुकूमत पंहिंजे आपाशी खाते खे वाज़ह हिदायतूं ॾिए त खोटाई शुरू ई पुछड़ी खां कई वञे। जेकॾहिं कामोरा रिश्वती नाहिनि, जेकॾहिं आपाशी वारे पाणी जी विर्छ सियासी बुनियादनि ते नथी थिए, जेकॾहिं सिंध जे कामरनि खे सिंध जो को दर्द आहे ऐं हू सम्झनि था त वाहन ऐं शाखनि जी चङी तरह खोटाई न थियण करे सिंध जे ज़रायत मजमूई तौरु मुतासिर थिए थी त पोइ पुछड़ी खां खोटाई शुरू करण वारी तजवीज़ खे ख़ुशी सां क़बूल कयो वञे। पुछड़ी जे आबादगारनि ताईं आपाशी जो पाणी पाबंदी सां पहुचंदो रहे उन लाइ केतिरनि ॿियनि मसइलनि खे पिणु हल करणु ज़रूरी आहे। नंबर 1, आमतौरु ॾिठो वियो आहे त ताक़तवर माण्हू पंहिंजी सहूलियत लाइ शाखनि मां पंहिंजे मनपसंदि जाइ तां पेच वठनि था, यानी पंहिंजे ॿनियुनि वटां वाटर कोर्स मंज़ूरु कराए शाखनि जो पाणी घणियुनि जायुनि तां वहाइनि था। उनजो हिकु मिसाल इहो आहे त दादू ज़िले में प्यारे ॻोठ वारी शाख मां अॻे 35 वाटर कोर्स निकिरंदा हुआ, हाणे उतां निकिरंदड़ वाटर कोर्सनि जो तइदादु 80 थी वियो आहे। सो जॾहिं पाणी जी विर्छ अहिड़े झंगली कानून ज़रिए थींदी त पोइ पुछड़ी ताईं पाणी कीअं पहुचंदो? उन सूरतहाल में समूरो पाणी मोहड़ जे ज़मीननि में विरहाइजी वेंदो ऐं पुछड़ी वारनि जे नसीब में सोकी हूंदी। नंबर 2, पाणी जे जझे वहिकरे सबबि ढोर ढगे जे शाख में लहण ऐं चढ़ण सबबि तोड़े आम माण्हुनि तरफ़ां गारे लेपियल शाखनि जी कड़ तां मिटी खणण सबबि शाखूं मोकिरियूं ऐं पंहिंजे डिज़ाइन खां वॾियूं थी वेंदियूं आहिनि, जंहिं करे जेको पाणी उन्हनि में वहायो वेंदो आहे सो घटि रफ़्तार सां वहंदो आहे ऐं उन करे पुछड़ी ताईं पहुची न सघंदो आहे। उन करे ज़रूरी आहे त शाखनि जी साइज़ उहा ई रखी वञे त जीअं पाणी पुछड़ी ताईं पहुची सघे। नंबर 3, अॼुकल्ह सिंध जे हारियुनि आबादकारनि ऐं ज़मींदारनि में हिकु हाञेकार लाड़ो इहो नज़र अची रहियो आहे जो उहे आहिस्ते ख़ुश्क फसल तर्क करे सारियुनि जे फसल खे वधाए रहिया आहिनि। अहिड़ी तरह सारियाल जे वधण सां पाणी जो इस्तेमालु सतूणो वधी वञे थो। सारियुनि जो फसल ॿियनि फसलनि खां 7 दफ़ा वधीक पाणी पीअंदो आहे। ख़ुश्क फसलनि जी जाइ ते सारियाल करण सां पाणी जी हूं बि खोट पैदा थिए थी, जंहिं करे बि पाणी पुछड़ी ताईं नथो पहुचे। सो अहिड़ी तरह जेकॾहिं हिन बेहद अहम मसइले खे हल करण वारी नियत सां उन जो हल ॻोल्हियो वञे त को बि सबबु नाहे जो शाखनि जी पुछड़ी ताईं पाणी न पहुची सघे। हीअ ख़ूबसूरत मज़मून असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं, जंहिंजो लेखक आहे नाम्यारो सहाफ़ी लेखक ऐं शाइर अनवर पीरज़ादो। हीउ मज़मून असां अव्हां जे लाइ चूंड कयो हो संस किताब सिंध मां ऐं मज़मून जो उनवान हो
खाटी पुछड़ी खां कई वञे। अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं अव्हां जी ख़िदमत में असीं प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं सोच वीचार। जेकॾहिं अमी असांजा ॿिया प्रोग्राम बि ॿुधणु चाहियो था, हींअर यूट्यूब ते वञी सर्च करियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सुजाॻ जे हिन सफ़र में असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो शऊर वारे हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। असांजा प्रोग्राम जेके अव्हां ताईं पहुचनि था उहे वधि खां वधि दोस्तनि ताईं पहुचायो त जीअं सुजाॻी जो ही सफ़र अञा बि सघारो बणिजी सफलता माणे सघे। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था ॾाहे लेखक ऐं दानिश्वर मोहम्मद इब्राहिम जोए जे लिखियल मज़मून इक़्तिदार कराची ऐं सिंध जी वहदत जो ॿियो ऐं आख़िरी हिसो। ही मज़मून 2012 में लिखियो वियो आहे। कारे कानून जे 21 बाबनि मां बाब नंबर 18 गुम आहे। 17 खां पोइ 19 बाब शुरू थिए थो, जॾहिं त 7 शेड्यूल पिणु ग़ाइब आहिनि। हैरत आहे त स्पीकर कानून मां पूरो बाब गुम हूंदे बि 5 मिंटनि में उनखे पास कराइण जी इजाज़त ॾिए थो। सिंध हुकूमत ऐं बल्दियाती निज़ाम में इख़्तियारनि जे तवाज़न जो बिगाड़। मथिएं बहस मां अव्हांखे इहो भली भित महसूसु थींदो त हर ज़िले में 2 इंतिज़ामी निज़ाम कमु कंदा। हिकु मेयर ऐं संस मातहत चीफ ऑफिसर जे कंट्रोल में हूंदो, जेको ज़िले इंतिज़ामिया जो सरबराह हूंदो, त ॿियो नेबल ऐं बेइख्तियार डिप्टी कमिश्नर जे मातहत जेका वॾे वज़ीर जी इंतिज़ामिया हूंदी। मेयर जे मातहत इंतिज़ामिया तमामु घणी ताक़तवर, जॾहिं त वॾे वज़ीर जी इंतिज़ामिया न हुजण जे बराबरि हूंदी। हूं त नाले मात्र खानापूरी वास्ते वॾे वज़ीर खे सेक्शन 24 ऐं 143 हेठि मेयर जा हुकुम रद्द करण या खेसि मुअतल करण जा इख़्तियार त ॾिना विया आहिनि, पर उहे क़ानूनी अमल जे ताबे हूंदा। मतिलबु मेयर खे उहो बि इख़्तियार हूंदो त हूअ वॾे वज़ीर जे फ़ैसिलनि ख़िलाफ़ अदालतनि में दावा दाख़िल कराए सघे। सिंध में 1 यूनिट खां ख़तरनाक ही स्कीम मुशरफ वारे निज़ाम सां बि नथी भेटे सघिजे, छो त मुशरफ वारे निज़ाम हेठि काउंसल्स खे ॾिनल 12 खातनि ते सिंध सरकार जो बि ज़ाब्तो हो ऐं इख़्तियार सिंध हुकूमत ऐं मकानी हुकूमतनि जा गॾियल हुआ। पर हिन कारे कानून हेठि समूरा इख़्तियार मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन कराची खे मुंतक़िल कया विया आहिनि। उन करे ही छड़वाग निज़ाम डिक्टेटर मुशरफ वारे निज़ाम खां बि वधीक ख़तरनाक आहे। मुशरफ वारे निज़ाम हेठि DCO सिंध सरकार ऐं नाज़िम जे गॾियल इख़्तियारी हेठि कमु कंदो हो, पर हाणे चीफ ऑफिसर ऐं खातनि जा डायरेक्टर वॾे वज़ीर आॾो न पर मेयर आॾो जवाबदेह हूंदा। हीउ निज़ाम सिंधी आबादी ऐं उर्दू आबादी में न रुगो नफ़रत जो ॿिज छटींदो, पर नेठि सिंध खे लसानी विरहाङे ॾांहुं वठी वेंदो। माली बंदोबस्त। कारे कानून जा 2 बाब, हर हिकु बाब नंबर 11 ऐं 12 माली मामरनि बाबति आहिनि। तारीख़ी तौर ते मकानी इदारनि जो दाइरो म्यूनिसिपल कमु संभालण रहियो आहे, जंहिं लाइ खेनि ऑक्ट्रॉय टैक्स, लोकल सीस फंड, किरायनि वग़ैरह मां थींदड़ आमदनी ते उहे इदारा हलिया आहिनि। तारीख़ में पहिरियों भेरो सिंध सरकार न रुगो हिननि खे पंहिंजा टैक्स पर पंहिंजे बजट में हिसेदार बणाए छॾियो आहे। 1985 खां वठी मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन कराची जी घुर रही आहे त प्रॉपर्टी टैक्स संस हवाले कई वञे। शेड्यूल 1 हेठि प्रॉपर्टी टैक्स त हुननि हवाले कई वई आहे, पर सेक्शन 109 हेठि वफ़ाक़ी सूबाई तर्ज़ ते न रुगो जुदा अकाउंट, पर आइन जे आर्टिकल 160 जे तर्ज़ ते NFC वांगुरु PFC सेक्शन 124 हेठि ठाहे सूबाई बजट में भाङे वहिंवार कयो वियो आहे। माना त कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे न रुगो ऑक्ट्रॉय समेत म्यूनिसिपल टैक्स लॻाइण जो इख़्तियार हूंदो, पर उहा प्रॉपर्टी टैक्स बि उगाड़ींदी ऐं उनखां सवाइ सिंध जे रेगुलर बजट में बि उनजो हक़ मञियो वियो आहे। सूबे जा लॻभॻि अधु वसीला कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन हवाले हूंदा, जंहिंजी जोड़ जक न जमहूरी हूंदी ऐं न वरी उन में ॿियनि धरती धड़नि खे को इख़्तियार हूंदो। अहिड़ी तरह
सिंध जे साहिली ॿेटनि खां वठी सिंध जे मालियात ताईं कराची मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन खे सिंध सरकार जा समूरा इख्तियार मुंतक़िल कया विया आहिनि। अॼु कराची शहर ते जेके बि धुरियूं दावा कनि थियूं उन्हनि मां का बि धुर तारीख़ी तरह कराची शहर जी वारस न रही आहे। इहे रुगो सिंधी माण्हू ई हुआ जिन हिन शहर जी तमीर ऐं तरक़ी में पंहिंजो रत सत ॾिनो। पंहिंजी जाग्राफियाई अहमियत सबबु कराची खे अहम शहर बणिजणो ई हो, पर जेकॾहिं उहो धारियुनि बदिरां पंहिंजनि जे हथनि में हुजे हा त अॼु उहो अमन जो हिंदोरो हुजे हा। हिन वक़्तु सिंध जी 6 करोड़ सिंधियुनि जी ज़िंदगी उन निज़ाम करे दाव ते लॻल आहे। पीपल्स पार्टी सिंध में माण्हुनि सां कॾहिं बि हिकु क़ौम तौरु वर्ताव न कयो आहे। सिंध खे फ़क़्ति हिकु कार्ड सम्झो वियो आहे जंहिंमें अक्सरती सिंधी आबादी खे वोट ॾींदी आई आहे। सिंध जे वाली वारस थियण जी दावा रखंदड़ पार्टी जो बहरूप साम्हूं अची चुको आहे। साॻे वक़्तु हिन कारे कानून ख़िलाफ़ बैरिस्टर ज़मीर घुमरे साहिब सुप्रीम कोर्ट में दावा दाख़िल कई आहे ऐं 8 नवंबर ते उन्ही जी ॿुधणी रखियल आहे। साॻे ॾींहं ते लसानी धुर पारां रेफरेंडम जूं तयारियूं थी रहियूं आहिनि। जना साहिब जो पाकिस्तान जेको मज़हब जे बुनियाद ते वजूद में आयो हो, जंहिंमें अॼु बि नेशन स्टेट्स जी ॾिनल तस्वर खे नाहे क़बूलियो वियो। खिल जोगी ॻाल्हि आहे त हिकु पासे असांखे सकाफ़त ॿोली ऐं तारीख़ी वतन ते दावा रखण जे ॾोह में असांजा मुआशी इक़्तिसादी ऐं सकाफ़ती हक़ फॿाया विया आहिनि ऐं कराची में सिंधी माण्हुनि जो क़त्ले आम जारी आहे, त ॿिए पासे असांखे तालिबान जे पाकिस्तान खां डेॼारियो पियो वञे। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहियासीं बरखादीब नाम्यारे ॾाहे दानिश्वर मोहम्मद इब्राहिम जोयो जो लिखियल मज़मून इक़्तिदार कराची ऐं सिंध जी वहदत। हीउ मज़मून 2012 में लिखियो वियो हो। 2012 दौरान PP कारो कानून आंदो हो जंहिंखे सिंध पीपल्स लोकल गवर्नमेंट एक्ट तहत मंज़ूर कयो वियो हो। प्रोग्राम सोच वीचार में हाणे जगमशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जा वर्क वरायूं था। ही किताब नाम्यारी लेखका एलाइस अल्बेनिया जो लिखियल आहे जंहिंजो सिंधी में तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुखारी। अॼु असीं हिन किताब जी अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं आख़िरी क़िस्त। हिकु कलाक जो पंधु अॻिते कयोसीं त हिकु डंड जे परे भर ॾांहुं इशारो कंदे करम चयो, हो ॾिस परियां उहा झंगली घोड़ी आहे, शायदि संस फर धार थी वियो आहे। मूं ॾिठो त घोड़ी असां ॾांहुं अखियूं फाड़े ॾिसी रही हुई। उन घोड़ी जी बनावट अजीब हुई, निढियूं गोल गोल पर मज़बूत टंगूं ऐं वॾो मथो, पर रंग ॾाढो ख़ूबसूरत हुअसि। हल्की भूरी ऐं अछे रंग जा अहिड़ा झंगली घोड़ा या तिब्बती खच्चर असां पंहिंजे सफ़र दौरान जाम ॾिठा। असांखे ॾिसण शर्त उहे उतां ई ते भॼी थी विया ऐं परे बीही असांखे ॾिसण थे लॻा। लद्दाख हिकु सहराई इलाइक़ो आहे जॾहिं त तिब्बत आबशारनि जी सरज़मीन आहे। असांखे तमामु घणी तवानाई रुगो चश्मनि तां टिपण ते ख़र्च करणी पइजी रही हुई। नंढियूं नंढियूं नदियूं उकरण, बरसाति खां बचण लाइ अझा ॻोल्हण ऐं गड़नि खां बचणु ॾुखियो कमु आहे। सिंधु नदी में तमामु घणो पाणी तिब्बत, लद्दाख ऐं बल्तिस्तान मां अचे थो। पंजाब जे नदियुनि जी भेट में उहो पाणी तमामु घणो आहे। हितां खां जेको बि पाणी सिंधु नदी में शामिलु थिए थो सो आउं ॾिसी आई आहियां त संगे अली वटि रोकियो वियो आहे, जिते नओं डैम अॾियो पियो वञे। तसेती लक उकरण खां पोइ असीं हिकु वादी में दाख़िल थी वियासीं। हाणे असांजी हर विख ते धरती जी बनावट तब्दील थी रही हुई, यानी ज़मीन जो रंग, क़िस्म ऐं बीहक में बदिलाव वाज़ह नज़र अची रहियो हो। सावा पत्थर पहिरीं कारा ऐं पोइ ॻाढ़ा नज़र अचण लॻा। टुकड़ियूं तमामु खोरियूं ऐं पथरीलियूं हुयूं। हेठि पत्थरनि जा ढेर नज़र आया, जिन में हर पत्थर मुख़्तलिफ़ रंग जो हो। नारंगी, ॻाढ़ा, अछा, भूरा, नीरा, ख़ाकी ऐं ॿियनि रंगनि जा हुआ। पत्थरनि जे विच में किथे किथे ॻाढ़ा, पीला ऐं वाङणाई गुल नज़र अची रहिया हुआ। असीं ॾारुनि ऐं फाटुनि सां भरियल टुकड़ियुनि मां अॻिते वधंदा रहियासीं ऐं किथे बि कोई इंसानु नज़र न थे आयो। हर तरफ़ ख़ामोशी जो राज हो। 5 करोड़ साल अॻु इंडियन ऐं एशियाई अर्ज़ियाती
प्लेट्स जे टकराव जा वाज़े उञाण नज़र अची रहिया हुआ। उन टकराव जे नतीजे में समंड उहा जाइ छॾे परे हटी वियो हो। अर्ज़ियात जे माहिरनि जो चवणु आहे त कांगरी रंपूजी इंडियन ऐं प्रोशियन अर्ज़ी प्लेट्स जे टकराव वक़्तु ॿरंदड़ जबल जे फाटण जे करे वजूद में आयो आहे। हिते ॾंद कथाऊं ऐं अर्ज़ियात जे माहिरनि जूं ॻाल्हियूं हिक ॿिए सां मेल खाइनि थियूं, जंहिंजो चवणु आहे त दरिया ही मुक़दस जबल हिमालय जे वजूद में अचण खां आगाटा आहिनि। हिकु ॻाल्हि यकीनी आहे त सिंधु नदी 3 खां 4.5 करोड़ साल अॻु वजूद में अची चुकी हुई। उहा हिन इलाइक़े जी सभ खां क़दीम नदी आहे। समंड मां जेके ककर उथिया 3 जबलनि ते गॾु थी ग्लेशियर पैदा कया। गर्मी में उहे ग्लेशियर ॻरण लॻा ऐं ओलह तरफ़ वहण लॻा। अहिड़ी तरह सिंधु नदीअ तिब्बत खां अरबी समुंड ताईं पंहिंजो रस्तो ठाहियो ऐं अहिड़ी तरह हिकु डेल्टा जनम वरितो। हिन अर्ज़ियाती अंगनि अखरनि बावजूदि हिते इंसानी मौजूदगी जा वाज़ह आसार तमामु देर सां मिलनि था। दरिया जे किनारे सफ़र कंदे मूं अहिड़ा निशान ॻोल्हण जी बि कोशिशि कई जेके इंसानी इर्तिका खां आगाटा हुजनि। बहरहाल उन बाबति आऊं यकीन सां कुझु चई नथी सघां। हिन दरिया जो पाणी बहरहाल एतिरो त लुड़ाटो हो जो हिते डॉल्फिन जे अंधी नस्ल जनम वरितो। उहा डॉल्फिन अखियुनि जो कम बि महसूसु करण खां वठे थी। हुन जा पखियुनि जहिड़ा खुंभ आहिनि जिन ते उहा आराम करे थी। पखी बि पंहिंजे सफ़र लाइ सिंधु नदी जे वहिकरे खे ई रहनुमा सम्झनि था। हर साल 10 लख खां वधीक पखी ओभर अफ्रीका, एशिया ऐं यूरोप खां सिंधु नदी मथां उॾामंदा सिंध ताईं पहुचनि था। सिंधु नदी खे पखियुनि जी उॾाम जी दुनिया जो चोथों वॾो रस्तो करार ॾिनो वञे थो। कुझु पखी सिंधु माथिरी में कराकरम, ख़ैबर ऐं कोजक खां दाख़िल थियनि था। आगाटे दौर जे मुस्लमान हमले आवरनि बि उहो ई रस्तो इख़्तियार कयो हो ऐं अॼु जा स्मगलर बि उहो रस्तो इस्तेमालु कनि था। उतां हिते रहंदड़ मुहाणा ऐं लाॾाऊ क़बीला बि उहो दरिया जो रस्तो इस्तेमालु कनि था। हू सर्दियुनि में ओभर जो रुख़ कनि था ऐं गर्मियुनि में वापसि ओलह तरफ़ हलिया वञनि था। चिलास ऐं अटक ताईं सोन ॻोल्हींदड़ कैरीगर क़बीले जो उहो अक़ीदो आहे त कूंजूं उतां ई चोटियुनि तां सोन खणी दरिया जे हवाले कनि थियूं। चयो वञे थो त 80,000 साल अॻु अफ्रीकी माण्हुनि सिंधु माथिरी ॾांहुं हिजरत कई हुई ऐं 40,000 साल अॻु पहिरियों इंसान सिंधु नदी उकिरी हुन पार हिंदुस्तान पहुतो हो ऐं पोइ माण्हुनि उतर तरफ़ सफ़र करे तिब्बत ऐं विच एशिया खे आबाद कयो हो। हिते परॾे ही पखियुनि खे मारणु मुनासिबु नथो सम्झो वञे। सोना मदरंग जेको द्रोकपा आहे सो चवे थो त असीं हर साल उन्हनि पखियुनि खे ईंदे ऐं वेंदे त ॾिसंदा रहूं था, पर कॾहिं बि उन्हनि खे मारण ऐं खाइण जी कोशिशि न कई आहे। द्रोकपा त दरिया जी मच्छी बि न खाईंदा आहिनि ऐं न ई हूअ ज़मीन ते लोढ़ो ॾियणु, खेड़णु या आबाद करण खे मुनासिबु सम्झंदा आहिनि। पर हाणे उन ज़मीन ते अहिड़ा माण्हू अची विया आहिनि जिन डैम ॾे दरिया खे ई कब्ज़े हेठि आणे वरितो आहे। हिते पहुचण खां पोइ करम लामा मानसरूर जो मुक़दस हंज पखी वांगुरु आज़ादु थी वियो आहे। हेॾां होॾां फिरंदो रहे थो। हुनखे रंगीन पथर या ॿी का अहिड़ी सुहिणी या दिलचस्प चीज़ मिले थी त उहा खणी असांखे पेश करे थो, ॼण त उहो को वॾो ख़ज़ानो हुजे। हाणे आऊं हर वक़्तु सोनामतरिंग खां इहो पुछां थी, संगे तुसांपो किथे आहे? उहो सिंधु नदी जो उहो नालो आहे जेको क़दीम तिब्बती माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि। हूअ हर भेरे परे हिकु जबल ॾांहुं इशारो करे थो। उहा राति असां हिकु चश्मे जे भरिसां गुज़ारी। असां जीअं ई तंबू लॻाइण जी कोशिशि कई त सोनामतरिंग असांखे धाती पोल इस्तेमालु करणु न ॾिना। हुन खीमे जूं रस्तियूं पथरनि सां ॿधी छॾियूं। हुनजो ख़्यालु हो त खेवण धात जे पोलनि ते किरी सघे थी। सुबुह जो करम असां सभिनी खां अॻु में उथी चुको हो। लद्दाख में सुबुह 5 वॻे रोशनी थी वेंदी हुई, पर हिते तिब्बत में 7 वॻे ताईं ऊंदहि हुई। हिते 5000 किलोमीटर उत्तर ओलह में वाक़िअ बीजिंग शहर जो स्टैंडर्ड टाइम राइज आहे। करम सुबुह जो इबादत खां वापसि मोटियो त पाणी जी किटली बि चश्मे मां भरे खणी आयो। हुन अची योजा खे उथारियो त जल्दी चुल्ह ॿारे। असीं उथियासीं त योजा जा ऐलान कयो, अॼु असीं संगे तुसां पोइ ॾिसी वठंदासीं।
ॾींहुं सॼो लिसन पथरनि वारे मैदान तां सफ़र करे शाम जो असीं सिंधू नदी वटि पहुची वियासीं। उहा हेठि तेज़ रफ़्तार हुई। हैरत आहे त मुंड वटि बि उन में एतिरो पाणी ऐं तेज़ी आहे। वसी नज़ारा बिल्कुलु ख़ामोश हुआ। योजा ॾाढो ख़ुशि हो। हुन जो बि मूं वांगुरु उहो पहिरियों सफ़रु हो। 2 कलाकनि खां पोइ असीं हिकु अहिड़ी पुल ते पहुतासीं जेका लुढ़ी रही हुई। करम ॿुधायो त उहा पुल आहे। पोइ हू मुंहिंजी जहालत ते टहक ॾेई खिलणु लॻो। मूंखे जो ई लॻ दरिया ते अॼियल हिकु वॾी सीमेंट जी पुल यादि अची वई, जेका तमामु बहितर तरीक़े सां अॼियल हुई, पर उन जे ॿिन्ही तरफ़नि खां को बि रोड न हो। असां उहा पुल पार करे हिन पासे पहुतासीं। कुझु देरि खां पोइ असांखे दोरोकपा जी हिकु वीरान वसंदी नज़र आई। असां उन वीरान इलाइक़े में कैंप लॻायो। मुंड वटि पहुचण खां हिकु राति अॻु करम दोरोकपा जे हिकु वीरान वसंदी मां किटलीअ लभिया खणी आयो हो। हुन उन में खुंबियूं ऐं ॿियूं शयूं विझी सूप तयारु कयो हो। उहो सूप हुन याक जे छेणनि ते तयारु कयो हो। पोइ हुननि टिन्ही उहो मज़े सां पीतो। आउं दुआ करणु लॻियुसि त ख़ुदा करे त उहो ज़हरीलो न हुजे ऐं सुबुह 2 ॼणा सही सलामत उथनि। सुबुह जो मुंहिंजी अखि करम जे ॻाइण ते खुली। सुबुह जो बि हुन अहिड़ो सूप तयारु कयो ऐं मूं बि उहो पीतो, जेको ॾाढो मज़ेदार हो। हर रोज़ असांखे करम ई उथारींदो हो, पर अॼु योजा उथारियो हो। हूअ ख़ुशी में ॻाए रहियो हो ऐं संस ख़ुशी जो कारण उहो हो त हाणे दरिया जो मुंड 1 कलाक जे पंध ते हो ऐं पोइ असीं वापसी जो सफ़र शुरू कंदासीं। दरिया जे मुंड ताईं पहुचण खां अॻु में असांखे 3 नदियूं पार करणियूं पियूं। आम तौर त असां दरिया खे वेकिरो ॾिठो हो, पर हिते एतिरो सोढ़ो हो जो उछलियल पत्थर आसानी सां दरिया टिपी थिए वियो। असांखे हितां दरिया पार करणो हो। बहरहाल एतिरो वेकिरो ज़रूरु हो जो उन जे मथां टिपो ॾियणु मुमकिन न हो। सोनामतरिंग, योजा ऐं आउं पंहिंजा बूट लाहिण लॻासीं, पर करम लामा असां ते खिलंदो बूटनि समेत दरिया में खिड़ी पियो। मूं दरिया में पेर पातो त पाणी एतिरो त थधो हो जो अखियुनि में लुढ़क अची विया। दरिया में सथर जेतिरो पाणी हो। असां पंहिंजा पेर सुकाया, सिज जी रोशनी में पंध करे कुझु गरम थियासीं ऐं पोइ पंध पियासीं। थोरी देरि खां पोइ असीं दरिया जे मुंड वटि हुआसीं। करम चयो, हीअ आहे संगे उरी, यानी शींहं जो वारनि सां भरियल मुंहुं। हुन ॿिए टुकड़ी ॾांहुं इशारो करे चयो, हीअ आहे संगे नोरबू, यानी शींहं जो पेर, ऐं हू आहे संगे नामा, यानी शींहं जो पुछ। करम मुंड वटि वेही रहियो, जितां ज़मीन जे अंदरां पाणी उॿरी ॿाहिरि निकिरी रहियो हो। हुन ॿुधायो त गुरु पदम संभू हो, जेको सवात खां हिते आयो हो ऐं हिते जे आफ़तनि ऐं बदरूहनि खे मारे हिते ॿुधमुत पखेड़ियो हुआईं। असीं त ख़ामोश हुआसीं, पर योजा खिली रहियो हो ऐं हुनखे करम जी कंहिं बि ॻाल्हि ते को बि एतबार न हो। आउं सोचे रही हुयसि त छा वाक़ई संगे कबाब ई सिंधू नदी जो मुंड आहे। दरिया जो मुंड त उहो हूंदो आहे जेको सभ खां घणो पाणी आणे, जीअं ज़ांस्कर नदी आहे। मूं सोनामतरंग खां पुछियो, असां जेके 3 नदियूं सुबुह पार कयूं हुयूं, उन जा नाला छा आहिनि ऐं उन जो मुंड किथे आहे? हुन चयो, बखर 1 ॾींहं जे पंध ते ऐं यागरा ॻोठ वटि आहे। लामोलासी जो मुंड हिकु मुक़दस हंध ते आहे ऐं हुते हिकु ख़ानकाह बि आहे। दूर जंगला जो रस्तो सभ खां अड़ांगो ऐं 3 ॾींहंनि जे पंध ते आहे, पर संस पाणी ज़ोंपुचो आहे। उन जो तर्जुमो करम लामा कयो हो त आसमानी रंग जो आहे। रामका जांग हिकु ऊंदाही ढंढ मां निकिरे थी, जंहिंखे कारो समुंड चयो वञे थो। सिंधू नदी में छोड़ कंदड़ सभ खां डिघी नदी ऐं मुंड जी सभ खां मज़बूत उमेदवार कलाचो आहे। उहा नदी जेका असां काल्ह पार कई हुई। सिंधू नदी में लंगदीप चूह बि छोड़ करे थी। उहा ॾखण ओभर मां निकिरे थी ऐं दारचीन खां 1 ॾींहं जे पंध ते आहे। आउं खेमे में लेटी सोचे रही हुयसि त आख़िर को त मज़बूत कारण हूंदो जो तिब्बत वासियुनि संगे कबाब खे सिंधू नदी जो मुंड करार ॾिनो आहे। सोयन हेडन जॾहिं हिते आयो हो त खेसि हिकु तिब्बती गाइड ॿुधायो हो त संगे कबाब वटां दरिया जो वहिकिरो सर्दी हुजे या गर्मी हिकु जेतिरो वहे थो ऐं ॿिनि नदियुनि में उहा ख़ासियत न आहे। उन जो पाणी घटि वधि थींदो रहे थो। तॾहिं संगे कबाब खे सिंधू नदी जो मुंड करार ॾिनो वञे थो।
ॿियो मज़बूत सबबु इहो आहे त हीउ अहिड़ो मुंड आहे जेको कंहिं ग्लेशियर मां न पर ज़मीन मां बुड़क खाई निकिरे थो। बहरहाल उन राति असीं चारे हिकु ख़ीमे में वेठा हुआसीं ऐं मूं उते ऐलान कयो त असीं सुभाणे वापसि न थींदासीं, पर असीं सुभाणे दरू जंगला जो मुंड ॾिसण लाइ रवाना थींदासीं। उहो ॿुधी टिनी ॼणनि जा मुंहं लही विया ऐं हू वापसी ते ज़ोर भरण लॻा त असां संगे कबाब ॾिसी वरितो आहे, हाणे अॻिते जो सफ़र बेईमानी हूंदी। आउं दिलि में संदन परेशानी ते खिली रही हुयुसि। हुननि घणा इलाज कया त मूं फ़राख़ दिली जो मुज़ाहिरो कंदे वापसी जो ऐलान कयो, जंहिं ते करम लामा खे ओचितो ख़ुशि मिज़ाजी जो दौरो पइजी वियो। हूअ हर कंहिं सां भोग चर्चा करणु लॻो। हुन मूंखे चयो त वापसी जो फ़ैसिलो करे सोना मतरिंग ते अहसान कयो आहे। वधीक देरि करियो हा त हुन जी ज़ाल हुन जे ॿिनि भाइरनि सां गॾिजी हुन खे विसारे छॾे हा। उन ते सभु टहक ॾेई खिलण लॻासीं। वापसी शुरू थी त टेई ॼणा ॻाईंदा हलिया। मूंखे बि महसूसु थियो त मूंखे जेको उदासी जो दौरो पियो हो ऐं थोरी थोरी ॻाल्हि ते रुअण थे आयो, सो ख़तमु थी चुको हो। वापसी जे सफ़र में जॾहिं असीं तसेती लाइ लक जी चोटी ते पहुतासीं, जितां कांगरी रंपूची वारी चोटी नज़र थे आई, उते योजा ऐं सोना मतरंग बर्फ़ ते ईअं झुकी पिया जीअं मुस्लमान सजदो कंदा आहिनि। सोना मतरंग नीरे रंग जा झंगली गुल पटिया आयो, जिन खे हुन पांग किन यू लव चयो थे, से असां सभिनी खे पेश कया। पोइ असांखे अलविदा चई हलियो वियो। ऐं जॾहिं दारचीन में वापसि तसेगार जे घर पहुतसि त हुन शुक्र अदा कयो ऐं संस चहिरे ते पुरसकून मुर्क अची वई। मूं महसूसु कयो त मूंखे उदास ऐं रुअण ते मजबूर दरिया जी हालत कयो हो, छाकाणि त हीअ रुॻो नदी न आहे, हिन में रुॻो पाणी नथो वहे, पर हीअ हिकु सकाफ़त आहे ऐं हिन में तहज़ीब जो वहिकिरो जारी रहणु घुरिजे। हिन दरिया ते डेम अॾणु बेवाजिबी आहे। इंसानी तख़लीक़ बाबति मूंखे लद्दाख जे दर्द कबीले ऐं चित्राल जे कालाश ॿुधायूं हुयूं, या जेके रगवेद में लिखियलु हुयो, तिन सभिनी में हिकु ॻाल्हि ज़रूरु हुई त पाणी ज़िंदगी जी शुरूआति आहे। क़ुरान में बि हीअ तर्जुमो मूं पढ़ियो आहे त सो माण्हू खे सम्झणु घुरिजे त संस तख़लीक़ छा मां थी आहे। हुन पाणी जे क़तरे मां तख़लीक़ कयो वियो आहे। बहरहाल सिंधु नदी जो उहो वहिकिरो केसिताईं जारी रहंदो या उन में ज़िंदगी केसिताईं वहंदी रहंदी, उन बाबति कुझु चवणु मुश्किल आहे, छाकाणि त उहा नदी आहिस्ते आहिस्ते गुम थी रही आहे। असांखे शाल उहो ॾींहुं ॾिसणो न पवे जॾहिं नदी जी पेट में पाणी बदिरां रुॻो वारी उॾामी रही हुजे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहियासीं जग मशहूर किताब सिंधु जूं सल्तनतूं जी आख़िरी क़िस्त। हीअ किताब नाम्यारी लेखका इलाइस अल्बेनिया जो लिखियलु आहे, जंहिंजो सिंधी तर्जुमो कयो आहे मुज़फ़र बुख़ारी। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींध सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजन। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां छा लिखी, छा लिखां। सिंधु मुंहिंजी अमा, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंधु मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि
ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़िन ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।